नाज़रीन, शहदादकोट शहर हद दखलनि सबब केतिरनि मसइलनि जे पर चढ़ी वियो आहे, पर चूंडियल नुमाइंदनि तोड़े इंतजामिया जे कन ते जूं ई नथी चुरे। इन बाबति अदनान भट्टी जी रिपोर्ट। सिंध बलूचिस्तान जे बॉर्डर ते क़ाइम शहदादकोट कारोबार जे लिहाज़ खां वॾी हैसियत रखंदड़ शहर आहे, पर एमएनए फरियाल टालपुर ऐं नादिर खान बख्शी जे चूंड तक वारो ही शहर जिते खोड़ मसइलनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे, उते हिन शहर जो हिन वक़्तु सभ खां वॾो मसइलो हद दख़लनि जो आज़ार आहे। शहर जे मुख्य रोडनि कोटूमोटू चौक खां रेलवे स्टेशन ताईं, गड़ी खैरो चौक खां टावरी शाख, चिल्ड्रेन पार्क खां मिसण मॉल, प्रेस क्लब खां सिजावल रेलवे फाटक ताईं रोडनि जे ॿिन्ही तरफ़नि खां हद दख़लनि सबब ट्रैफ़िक खे गुज़रण तोड़े आम माण्हुनि खे अच वञ में सख़्त तकलीफ़ सां मुंहुं ॾियणो पवे थो। असां मुतालबो कयूं था त महिरबानी करे रोड जेको सफ़ाई थी वञे, हे मेन रोड ब्रांच आहे शहदादकोट मेन रोड स्टेशन रोड आहे, हिनखे साफ़ कयो वञे। सफ़ाई जो निज़ाम जेसि ताईं इहे आहिनि बल्दिया में त थी नथो सघे पियो, छो जो इहे हुनजी ॻाल्हि ठोकियल जीअं न हूंदा आहिनि, गुॾा इहे गुॾा आहिनि, बसि इस्तेमालु थियनि था। मुतालबो इहो ई आहे असांजो त हिननि खे किथे अल्टरनेट जॻह ॾिनी वञे, हिननि खे बि बेरोज़गार न कयो वञे, ऐं इंतज़ामिया खे खपे त हितां रोड बाक़ाइदे जेको आहे हिनखे साफ़ कयो वञे। जैकाबाद ओस्ता मोहम्मद बलूचिस्तान, झल मक्सी, कोट मक्सी, गड़ी खैरो जा हज़ारे माण्हू ख़रीदारी लाइ शहदादकोट शहर जो रुख कनि था, पर शहर में रोड रस्ता सोड़ा हुजण ऐं बाज़ारुनि में बि हद दख़लनि सबब हिते जे कारोबार खे बि कापारी धक रसियो आहे। पाणी लीक आहे, पाणी टाइम ई कोन था, पुल विधो 3 सरिया टोटल 3,20 सरिया पुट टुटी पे विझण ठहण सां स्टार्ट कोन थिए मीटर पई आहे, छा करिए बेकार कम आहे, सिधी ॻाल्हि आहे। केतिरो गंदो पाणी जी दॿा हुजण जे करे तव्हांखे तकलीफ़ आहे? तकलीफ़ रोड क्रॉस कोन, नमाज़ नथा पढ़ी सघनि, रस्तो ख़राब लॻो पियो, किथे वेंदा माण्हू, मजबूरी आहे, तकलीफ़ आहे। दुकान ते तकलीफ़ आहे, वांदा वेठा आहिनि, छा ॿार वेठा आहिनि, स्कूटर बीठा आहिनि, सभु वांदा वेठा आहिनि, कमु कराए कोन, छा कजे, पाणी जे करे क्रॉस कंदा रोड ॿाहिरि ताईं माण्हू वञनि। शहरी दाहिनि था त टीएमए जी लापरवाही सबब 3.5 लख आबादी रखंदड़ शहर सफ़ाई न थियण ऐं नालनि जो गंदो पाणी अक्सर मोहलनि मुख़्तलिफ़ रोडनि रस्तनि ते उथरण सबब तबाहाल थी वियो आहे। हे हल्को मोहतरमा बेनज़ीर सदर आसिफ ज़रदारी जी भेण मोहतरमा फरियाल टालपुर जो हल्को आहे, ऐं हिन में एतिरी हिन हल्के में गंदगी आहे ऐं हिन गंदे पाणी जो हिन वरी इंतिहाई शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे जो असांजो सिटी जो पीपल्स पार्टी जो सिटी जो सदर जो घर जे आॾो वेंदे 2 महीननि खां हे पाणी ईअं ई हले थो पियो। हितां वठी तव्हां भली कोटूमोटू चौक ताईं जेकर इन विच में तव्हांखे काथे का सही रस्तो नज़र अचे त उन जो बि असां जुर्मदार आहियूं, पर हिते इंतज़ामिया निंड करे थो पियो, एडमिनिस्ट्रेटर खे को बि परवाह न आहे। शहरी चवनि था त शहदादकोट में इंतज़ामिया आहे कोन, ऐं जंहिं फरियाल टालपुर खे उन्हनि वोट कया उनखे उन्हनि 4 सालनि खां ॾिठो ई कोन्हे त संदन मसइला केरु हल कंदो। असां हिते पीपल्स पार्टी जी हुकूमत खे आगाह कयूं, एमएनए फरियाल टालपुर खे शहदादकोट में 5 रोड हिनखे शहदादकोट खे मिलनि था, हुनखे हिकिड़ो बाईपास बि कोन्हे जो ट्रैफिक वॾी जाम कलाकनि जा कलाक हिते बि को क्रैश चीज लाइ वञनि था। मेन रोड खां सवाइ ॿियो को बि रोड हिते कोन्हे, हिते गॾा गाॾो ऐं हुनजी वॾी ट्रैफिक आहे हिते। असां मथे आसिफ ज़रदारी खे इहो हुकुम था कयूं त हिनखे गुज़ारिश था कयूं त शहदादकोट खे नोटिस वठे, हुनजी सफ़ाई जी सूरत हाल वठे, भंगनि जा मसइला हिते, पाणी जो मसइलो आहे, ड्रेनेज सिस्टम जो मसइलो आहे। हिन वक़्तु जॾहिं सिंध जो इंतिहाई अहम शहर हिक ई वक़्तु खोड़ मसइलनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे, तॾहिं सरकार खे घुर्जे त उहा हिन मसइलनि तरफ़ ध्यानु ॾे ऐं हितां जे माण्हुनि खे रिलीफ ॾियण लाइ के तकड़ा क़दम खयां वञनि।